जन्नत छाए दोज़ख छाए छॾे इहे वीचार। So well, Mithidi, well, welcome back. Assalamualaikum everyone. This is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में welcome चवंदा भलीकार चवंदा तव्हांखे। उम्मीद ख़ुशि हूंदा, ठीकु हूंदा, मज़े में हूंदा। अॼु आहे आचर जो ॾींहुं ऐं अॼु आहे लास्ट संडे माना फन डे, पर अॼु आख़िरी ॾींहुं आहे। बसि सुभाणे खां हिकिड़ो रूटीन स्टार्ट आहे, वर्किंग डेज स्टार्ट आहिनि, ऑफिस जॉब कमकार असाइनमेंट मामलात सभु शयूं। सो आई होप सो कि तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो, सभु फैमिली सां गॾु हूंदा, रिलैक्स कंदा हूंदा ऐं फैमिली मैटर्स डिस्कस थींदा हूंदा। वरी हाणे डिनर जी तयारी थी हूंदी त छा पचाइणो आहे, वरी सुबुह जो सभिनी खे वञिणो आहे। सो लाइफ ईअं ई आहे जो लाइफ सूमर खां आचर ताईं आहे। सूमर अंगार वरबा खमीस जुमो छंछर आचर, वरी साॻे डेज़ रिपीट था थियनि, डेज़ रिपीट था थियनि, सूमर अंगार वरबा खमीस। हालांकि अलॻि अलॻि नालो हुजे न, 365 ॾींहं नालो कीअं हुजे, कॾहिं कॾहिं समटाइम सोचणु बि घुरिजे। ईअं कॾहिं कॾहिं आइडियाज़ ईंदा आहिनि दिमाग़ में त जेकॾहिं 365 ॾींहं हुजनि ऐं नाला हुजनि छा हुजनि। जेकॾहिं नाला हुजनि जीअं असांजा नाला हुजनि जीअं मज़हर आहे, अमीर आहे, ख़ादिम आहे, डिफरेंट हुजनि वाक़ई, पोइ बि नाला घटिजी पवनि। बट हिकिड़ो कंहिं त रखिया हूंदा, कंहिं न कंहिं केॾियूं क्रिएटिव शयूं थियल आहिनि। मतिलबु इंसान खे न काई शइ खपंदी आहे, माना शयूं जीअं सिलेबस चइजे या कानून चइजे या TORs चइजनि, वाट एवर जेको बि। बहरहाल लाइफ इज़ अमेजिंग। सो वेल यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। असांजा कॉलर्स असांखे कॉल करे सघनि था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि था। उनखे अलावा जिन दोस्तनि मैसेजिस कया आहिनि, थैंक यू सो मच। उन्हनि दोस्तनि जा मैसेजिस मूं वटि अची विया आहिनि जेके तव्हां बि असांजे प्रोग्राम पार्टिसिपेट करणु चाहियो था, तव्हां बि असांजे प्रोग्राम अटेंड करणु चाहियो था। यू कैन कॉल अस ऐं सेंड अस योर फीडबैक। ऐं कल्ह असां टॉपिक ते डिस्कस कयो त सोशल मीडिया जा कहिड़ा इफेक्ट आहिनि, पॉज़िटिव नेगेटिव इफेक्ट जे बाबति ॻाल्हाइजे त ख़बर पवंदी ऐं व्यूज़ असांखे ख़बर पवंदा। सो वेल अॼु असां कान टॉपिक बि डिस्कस कंदासीं, तव्हां लाइ ख़ूबसूरत वीडियोज़ बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं, तव्हांजी कॉल्स वठंदासीं, तव्हां सां कुझु कचहरी बि कंदासीं, तव्हां सां हाल वाल बि कंदासीं। ऐं स्पेशली इहो ॿुधायो कहिड़नि माण्हुनि जो कहिड़नि दोस्तनि जो जनम ॾींहुं आहे अॼोके ॾियार ते। अॼु कहिड़ी तारीख़ आहे, 22 हूंदी मुंहिंजे हिसाब सां। अॼु हा 22 अगस्त आहे। अॼु कहिड़नि दोस्तनि जी बर्थडे आहे, संडे आहे। सो उन्हनि खे ज़रूरु विश कंदासीं। ऐं बर्थडे जिन जिन जी बि आहे जल्दी असांखे कॉल करे सघो था, कंहिंखे विश करिणो आहे, कंहिंखे मैसेज ॾियणो आहे, को पहिरीं प्यारे खे को मैसेज ॾियणु चाहियो था, बिल्कुलु कॉल कयो, असांजे प्रोग्राम ॿुधायो। न त सोशल मीडिया ते मैसेज फेसबुक ते पेज मौजूदु आहे, उहो जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो, तव्हांजी पोस्टिंग पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदासीं। उहे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जेके दोस्त पार्टिसिपेट कंदा, जेके माण्हू हिन वक़्तु स्क्रीन जे साम्हूं मतिलबु मीन्स के ड्राइंग रूम में वेठल आहिनि, के घरनि में वेठल आहिनि, के होटल में वेठल आहिनि, के दोस्त कचहरी था कनि, के उतां कंदे वेठल आहिनि। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था। तव्हां पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो, छा हाल वाला, छा ख़बर चाह, गर्मी जी पोजीशन छा आहे, तव्हांजी एक्टिविटीज़ कीअं आहिनि, तव्हांजा कहिड़ा प्लान्स आहिनि, तव्हां छा पिया कयो अॻिते, छा प्लान्स आहिनि, कुझु समथिंग डिफरेंट कजे। सो समथिंग डिफरेंट ई कंदासीं ऐं सुठो म्यूज़िक वीडियोज़ बि प्ले कंदासीं ऐं तव्हांजी कॉल्स बि वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं चाहियां थो सभु दोस्तनि जी कॉल्स अची वञनि, अॼु अची वञे ॾाढो मज़ो अची वेंदो। ऐं उनखे अलावा अॼुकल्ह मां हिकिड़ो रोडनि ते घुमां पियो त हिकिड़ी शइ नोट कई आहे मां, त जिते किथे वण लॻल आहिनि हाणे, ऐं ॾाढो सुठो थो लॻे। हिते तव्हां बि वणनि जी अहमियत खे सम्झो, वणनि जी अफ़ादियत खे सम्झो त वण केतिरो ज़रूरी आहे। कॾहिं के रेगिस्तान तव्हांजे वञणु थिए या कॾहिं अहिड़ी जॻह ते वञणु थिए, असांजे सखर, शिकारपुर, लाड़काणो, कंदकोट, कश्मीर या घोटकी साइड तरह काफ़ी ग्रीन बेल्ट आहे, पर अहिड़ा बेल्ट जीअं नारो आहे, थरपारकर आहे या अहिड़ियुनि जॻहियुनि ते जेके बि आहिनि, या जामशोर जी भिटूं आहिनि या भिटशा जे पासे खां बि भिटूं आहिनि। तव्हां जॾहिं रोडनि रस्तनि ते वेंदा तव्हांखे वण जी अहमियत जॾहिं मूंखे यादि आहे त जॾहिं मूंखे यादि आहे कुझु महीना अॻु मां ट्रेवल पियो कयां, हेॾों वारो रोड जेको आहे 7 शरीफ़ा रोड टुवर्ड्स लाड़काणो, त गर्मियुनि में ट्रेवल पिया कयूं, को ॾींहं जो टाइम हुयो, त मूंखे माना वणनि जॾहिं रोड ते गाॾी हले पई त जॾहिं नज़र पियूं पिया किथे, त किथे किथे न वण, हिकिड़े वण जे हेठां खोड़ सारा जानवर बीठा हुया, माना हिकिड़े वण जे हेठां, ऐं माना दूर दूर में माना पासे पासे में को वण न हुया। सो वणनि जी अहमियत खे तव्हां सम्झो त वण केतिरो ज़रूरी आहे। ऐं रेगिस्तान में वञो तव्हांखे वण केतिरो आहे, तव्हां गर्मी में हुजो, सफ़ा थकियल हुजो, कुझु बि मतिलबु कुझु बि तव्हां वटि न आहे, कोई वण हूंदो, वण जे हेठां 2 मिंट वञी करे तव्हां साहु पटंदो, त वण छांव ॾींदो ऐं तव्हांखे वण फ्रूट ॾींदो आहे। सो वण कोशिशि करे लॻायो, ग्रीन कंदा जो पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे शहर खे, पंहिंजे पाड़े ओड़े खे, जिते जिते आहिनि, कोशिशि करे हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वण लॻाईंदो बि अलाए घणो कमु थी वेंदो। सो वण ज़रूरु लॻायो। ऐं अॼुकल्ह कराचीअ में ॾाढी बहितरीनु क़िस्म जी सिचुएशन हली रही आहे। तव्हां जॾहिं ऑफिस जे हेठां कैंटीन जे ऑफिस जे हेठां हूंदा त स्टार्ट थी वियो आहे हिते वण, रोडनि रस्तनि ते वणकारी हले थी। सो आउं सभिनी खे चवंदुसि त वण लॻायो ऐं जेको आहे
सो वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था ऐं ॾाढी ख़ुशी थींदी तव्हांजा मैसेजिस तव्हांजो फीडबैक ईंदो ॾाढो सुठो लॻंदो ऐं तव्हां फीडबैक ज़रूरु ॾियो असांखे ऐं जेके दोस्त नौजवान स्पेशली हेलो 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 जी अस्सलाम वालेकुम हेलो लगा केर का गले किथां बोल पई आहे आवाज़ ई कोन अचे सोल हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने खां पोइ कचरे कंदासीं कॉल कंदासीं काॾे न वञिजो राजो सां गॾु वेलकम बैक टू शो सभिनी खे भलीकार चवां थो उमेद ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा सो वल हिकिड़ो गानो ॿुधो तव्हां मज़ेदार सुफ़ियानो कलाम अरफ़ानो कलाम हिकिड़ो असां पेश कयोसीं तव्हांजे लाइ उमेद कयां तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो तंहिं दौर जा हिकिड़ा वॾा मशहूरु हिकिड़ा कलाम हूंदा हुआ या गीत हूंदा अलाए जे शामे राज़ी आहे अलाए जे कंहिंसां राज़ी आहे बहरहाल ॾाढी हिकिड़ी बहितरीनु आला क़िस्म जी शाइरी आहे शायदि वॾी हिकिड़ी फ़िलासफ़ी आहे उनखे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे जीअं चवंदा आहियूं सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे सो उहा लाइट नाउ हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर साईं वसलाम केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर अताउल्ला खोसो बदीन एडवोकेट अताउल्ला खोसो बदीन एडवोकेट अताउल्ला खोसो साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां ॿुधायो सर सभु खेल लॻो पियो ॾियो हलवाल छा हाल वाला बदीन जो छा ख़बरचार आहे बेहतरीन आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम तव्हांजी प्रैक्टिस कीअं थी हले सर बस करम आहे अल्लाह जा तव्हां प्रैक्टिस कंदा आहियो या अपीयर थींदा आहियो किथे सिविल कोर्ट वग़ैरह सर बिल्कुलु अपीयर थींदा आहियूं पंहिंजो सेशन कोर्ट बदीन में इनके अलावा हाई कोर्ट बदीन अच्छा हाई कोर्ट बदीन सेशन थींदा वाह वाह हाई कोर्ट हैदराबाद सॉरी हाई कोर्ट हैदराबाद वाह वाह सेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट इनके अलावा टनो मोहम्मद खान के अपीयर कंदा आहियूं मिठी अपीयर कंदा आहियूं वेरी गुड छो अॼु जो पंहिंजे प्रोग्राम में टॉपिक रखियो हुयो त ग्रीन जे हवाले खां त वण लॻाइण घुरिजनि बूटा लॻाइण घुरिजनि सर इहो टॉपिक मूं तव्हांखे ॿुधो पे इन जे करे ई मूं फोन कई तव्हांखे मुंहिंजा ट्राई हणी थो ॾिसां अला करे कॉल लॻी वञे न बिल्कुलु कॉल लॻी छा चवणु चाहींदो ग्रीनरी जेका आहे न उहो पंहिंजे माशरे जो पहिरीं ॻाल्हि त पंहिंजो नेचर ठही इंसान थो बिल्कुलु हक़ीक़त आहे नेचर ठही इंसान थो अगरि इहो कोन्हे त सम्झो त हुन में पोइ जीअं अॼुकल्ह तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त हीट स्ट्रोक वग़ैरह ही सभु ॻाल्हियूं इन जी क्रिएचर आहे हाँ इहा हक़ीक़त आहे बिल्कुलु बिल्कुलु छा चवणु चाहींदो इहो ई सभिनी खे चवंदुसि त कोशिशि करे वधीक नथा कनि त हिकिड़ो बूटो त लाज़मी पोखनि हा साईं हिकिड़े माण्हू सिर्फ़ु हिकिड़ो बूटो लॻाए ऐं हमेशह चवंदो हुन बूटे जो नालो जॾहिं लॻायो पंहिंजो नालो लॻायो पंहिंजे नाले सां लिखी छॾियो भाई ही मज़र बूटो नालो मज़र हुजे बसि सही आहे बिल्कुलु ईअं ई हुजे अलाह उन खां गॾु जेको इहो कमु कनि हाँ सर अॻियां हली पाण रहूं न रहूं पर अॻियां हली अगरि वधीक त कंहिं ॿिए खे कमु अची वेंदो सर इहा तमामु इहा सोच हर माण्हू जी हुजणु घुरिजे जेका तव्हांजी सोच आहे ॾाढी बहितरीनु महिरबानी तव्हांजी तव्हां फोन कई सर सो नाइस आहे बि सो काइंड आहे थैंक यू सो मच ऐं मां इनकरेज कंदो आहियां तव्हांजा कॉलर्स असांजे प्रोग्राम अचनि ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं अधे असांखे बदीन खां कॉल कई एडवोकेट साहब एडवोकेट इहा ॻाल्हि कई त हिकिड़ो बूटो लॻाइणु घुरिजे हिकिड़ो मां हमेशह इहा ई ॻाल्हि कंदो आहियां हिकिड़ो बूटो हिकिड़ो वणु तव्हां पंहिंजे नाले ते लॻायो किथे बि लॻायो हिकिड़ो लॻायो पंहिंजे पाड़े में ओड़े में घिटीअ में शहर में किथे बि कंहिं चौक ते कंहिं पधर में हिकिड़ो वणु लॻायो पंहिंजे नाले सां ऐं कोशिशि करे पंहिंजा जेके वण इंडिजिनियस जेके असांजा निम आहे ॼमूं आहे टारी आहे सिरिया आहे बबर आहे जेके पंहिंजा बेसिकली तो सिंध जा जेके वण आहिनि धरती जा वण आहिनि उन्हनि खे कोशिशि करे लॻायो इनखे प्रमोट कयो यार पंहिंजनि वणनि खे निम जी छांव छा ॻाल्हि कजे निम जी माखी वाह वाह सो उहा हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी सलाम वालेकुम वालेकुम सलाम मज़र सेठार सर जी आउं मज़र थो ॻाल्हायां जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो दुआऊं सर दुआऊं मां अब्दुल शकूर सेठार सर वो जिले घोरकी तालुको उगाड़ो अब्दुल शकूर सेठार जी सर जी अच्छा सर सब फर्स्ट क्लास ठीक ठाक तव्हां सब खैर तव्हांजो ॻोठ किथे आहे सर सर उबाड़े शहर में तालुके जे अंदरि सिटी में वेठो आहियां मां हाणे डोगरी कोन सारगर गेट ते गवर्नमेंट सर्वेंट आहे अच्छा सही अच्छा सही तव्हांजो लाइव प्रोग्राम हले पियो तव्हां सां ॻाल्हाइण लाइ ॾाढी दिलि करे थी मां सर जो नंबर ॾिना पर्सनल डे ते को राब्तो करिणो आहे सर हाणे बसि मां हमेशह सभिनी माण्हुनि लाइ हिते अवेलेबल आहियां कशिश नंबर आहे 0213538822 ते हूंदो आहे हमेशह सो तव्हां नंबर सर तव्हांखे मिलियो ॾिठो जेको तव्हां सां ॻाल्हायो ॾाढी ख़ुशी ॾियारे नज़री असांजी रिक्वेस्ट तव्हांखे पूरी थी वेंदा हुकुम कयो कोई शमन जो कोई दर्दनाक कोई कलाम ॿुधायो शमन जो दर्दनाक हा कोई बस चलो कोशिश कयूं दर्द दुख वारो गानो प्ले कयूं था सर थैंक यू सो मच सेठार साहब शकूर साहब सो नाइस ऑफ यू सो काइंड ऑफ यू अल्लाह ब्लेस यू हमेशह ईअं ई हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो
दर्दनाक शमन जो हिकिड़ो गानो आहे तोतल ते ॾाढो बहितरीनु कलाम आहे ऐं मुंहिंजो फेवरेट आहे आऊं वीडियो ठाहियो आहे उहो ऐं अमीर गॾु हुयो असां सां ऐं वॾी टीम गॾु हुई असां 2 ॾींहं अलाए 3 ॾींहं शूट कई आहे आइस्टल में ॾाढी गर्मी उन खां पोइ असां जेको बीमार थिया आहियूं न उहो चिट्टी नमूने असांखे यादि आहे सो हर गाने जी कल्ह ॻाल्हि पियो हर गाने हिकिड़ी मेमोरी आहे ईअं हिकिड़ो ॾाढो मज़ेदार क़िस्म जो कलाम आहे कोशिशि कंदा उहो प्ले कंदा शकील शेख जेको मॉडल हुयो हुन में ही वॉज़ नाइस गाय यार ॾाढो सुठो हुयो ॾाढो सुठो इंसानु हुयो बराबरि ही नाइस गाय सो कुझु दोस्त अचनि था लाइफ में पर कुझु वाइदा वचन कॾहिं पूरा थियनि था कोन था थियनि वाटे वटि पर हुयो ॾाढो नाइस गाय इज़ अ नाइस गाय कॉल कयो अॼु जो टॉपिक आहे त वण लॻाइण घुरिजनि वण लॻायो वणनि जी मां अॻु में बि डिस्कस कयो आहे ऐं मूंखे यादि आहे 1940 नाज़र हिकिड़ो कॉलर मूंखे अपडेट कयो डॉक्टर साहिबु हुयो हुन चयो त 1976 में जॾहिं असां हैदराबाद खैरपुर खां हैदराबाद वेंदा हुआसीं कराची ईंदा हुआसीं त इहा सॼी बेल्ट जेको आहे सिंगल रोड जेको हूंदो नवाब शाह रोड मुंहिंजे हिसाब सां इहो ई हुयो पहिरियों त उहो ॿिन्ही पासनि खां वण हूंदा हुया हाणे शायदि उहा सिचुएशन न आहे उन लेवल जा वण न आहिनि इंडिजिनस न आहिनि अलाए कहिड़ा ॿाहिरां जा वण इम्पोर्ट थियल आहिनि जेके हिते लॻल आहिनि सो शायदि उन्हनि जी जेको आहे सुठो इम्पैक्ट कोन थो पए कुझु माण्हू कहिड़ो ओपिनियन था ॾियनि मूंखे सॼी ख़बर न आहे बट इहो मुंहिंजो सब्जेक्ट फेवरेट आहे ऐं वणनि जे बाबति मूंखे नॉलेज हुजणु घुरिजे ऐं मुंहिंजो वन ऑफ द मोस्ट क्लोज़ेस्ट सब्जेक्ट जेको आहे नेचर आहे मुंहिंजो ऐं वण सां मुंहिंजो ॾाढो लॻाव आहे ऐं मां ॾाढो दिलचस्पी रखंदो आहियां हिन कम में त फ़िलहाल माना ॾाढो वणंदो आहे मूंखे इहो कमु वेल कॉल कयो हिकिड़ी कॉल आहे असां वटि प्रोग्राम छा हलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम जी तव्हां केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर खैरपुर खां ॻाल्हायां अब्दुल समद भाई सर अब्दुल गनी साहब ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सर अब्दुल समद साहब कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो सर अल्हम्दुलिल्लाह सर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो सर सभु ख़ैर छा कंदा आहियो दादा सर स्टडी कंदो आहियां सर लॉ कॉलेज में सर अच्छा माशाल्लाह अॼु ॿियो सेकंड एडवोकेट लॉ कॉलेज वारो वाह वाह कहिड़े ईयर में आहियो तव्हां जी सर कहिड़े ईयर में आहियो सर कहिड़े साल में सर लास्ट ईयर में आहियां सर अच्छा लास्ट ईयर में आहियो माशाल्लाह तव्हां ब्लैक गेट में ॾाढा मूंखे वणो पियो इन करे मां वेठो मां सर सां थोरो ॻाल्हायो वठां सर थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच लख कुर्ब छा चवणु चाहींदो जो टॉपिक जेको आहे वणनि जे बाबति आहे वणनि जे बाबति छा चवणु चाहींदो तव्हां सर बहितरीन ॻाल्हि टॉपिक तव्हां खयो आहे चॉइस कयो आहे इहा असांजी ज़िंदगी आहे सर वण जेके आहिनि वण ज़िंदगी आहिनि वाह जी ॻाल्हि सर हिनजे करे छाजे करे त ॾिसो था तव्हां अॼु आबहवा हीट अप एॾो थी वियो आहे ॾाढो हीट अप थी वियो ॾाढो इनजे करे सर वण जेके आहिनि सर इहे असांजी सिहत जे लाइ ऐं ज़िंदगीअ लाइ मुफ़ीद साबित थींदा आहिनि बिल्कुलु तमामु क्लाइमेट चेंज थी चुको आहे सर असां 50+ ते वञे पियो टेम्परेचर हाणे सखर शिकारपुर जी त गर्मी ॾिसो आहे न तव्हांखे अंदाज़ो थी वञे त केॾो हुयो सखर शिकारपुर खैरपुर जी सर तव्हां ॾिसंदा सर वण घणा आहिनि उते गर्मी घटि आहे सर हीट बि घटि आहे बसि वण हूंदा त नेचर बरसातूं बि पवंदी ऑक्सीजन वधीक मिलंदी वण ॾाढा फ़ाइदा सर ॿी का फरमाइश को मैसेज हुजे थैंक यू सो मच कुझु चवणु चाहियो त ॻाल्हायो इहा ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हां पहिरीं पसंदि सां सॉन्ग ॿुधायो थैंक यू सर आई विल प्ले द सॉन्ग थैंक यू सो मच ब्रो थैंक यू सो मच सो ईअं ई कचहरी कयो ईअं हाल वाल कयो ईअं नौजवान कॉलर्स अचनि कचहरी थिए हाल वाल थिए डिस्कशन थिए हेल्दी डिस्कशन थिए प्रोडक्टिव ॻाल्हि थिए वरी इंटरटेनमेंट जी ॻाल्हि थिए मस्ती मज़ाक थिए फन थिए सभु कुझु थियणु घुरिजे पंहिंजे प्रोग्राम में सो कॾहिं कॾहिं न ज़िंदगी में थोरी नयूं शयूं करणु सिखो ऐं नयूं शयूं करणु मूंखे बि ज़रूरत आहे सिखण जी ऐं मां चवंदो आहियां कोशिशि नयूं शयुनि में हथु विझिजे ऐं कमु कजे एक्सपीरियंस कजे कुझु न कुझु ज़रूरु तजुर्बो ईंदो ॿियो कुझु बि न मिलियो प्रॉफिट न बि थियो पर तजुर्बो ज़रूरु ईंदो सो तजुर्बो करण लाइ बि खोड़ सारियूं शयूं करणु घुरिजनि ऐं हे त ॾाढो सीरियस सब्जेक्ट आहे वणनि जो एॾो क्लाइमेट चेंज थी चुको आहे सॼी दुनिया जो क्लाइमेट चेंज आहे सो तंहिंजे करे इन सब्जेक्ट खे इन ॻाल्हि खे सीरियस सोचो ऐं सम्झो वण लॻायो हिकिड़ो गानो प्ले कयूं था गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञो रहिजो असां सां गॾु वेलकम बैक वियस वेलकम बैक ॾाढा बहितरीनु क़िस्म जा गाना हली रहिया आहिनि ऐं इलाही मेमोरीज़ रिकॉल थी थियनि शायदि उन दौर जूं मेमोरीज़ सुठा मॉडल्स वरी उहो टीके साहब जो गानो ठहियलु हुयो तारिक कोरेजी साहब जो ऐं तमामु सुठो डायरेक्टर आहे तमामु क्रिएटिव डायरेक्टर आहे ऐं दोस्त आहे कमु घटि कयो आहे बट ही इज़ अ गुड गाय सो वेल जेके तव्हां असांखे कॉल करणु चाहियो त बिल्कुलु कॉल कयो नंबर आहे 0213538882 ते कॉल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांजो प्रोग्राम अटेंड खणी सघो था अॼु जो टॉपिक जेको आहे टॉपिक इहो रखियो आहे त वण इलाही ज़रूरी आहिनि वण इलाही इंपॉर्टेंट आहे वण लॻायो ऐं जेको आहे क्लाइमेट सॼी दुनिया जो चेंज थी चुको आहे ऐं तव्हां स्पेशली जो सिंध में ॾाढी गर्मी थी आहे हिन ईयर 50+ वियासीं असां लाड़काणो दादू जेकबाद हमेशह हूंदो ई हूंदो आहे सखर शिकारपुर खैरपुर घोटकी ॾाढा गरम रहिया आहिनि खैरपुर डिस्ट्रिक्ट तमामु वॾो डिस्ट्रिक्ट आहे कुझु खैरपुर शायदि कुझु एरिया कुझु ग्रीन आहे पर इलाही जेको एरिया ग्रीन न आहे जेको आहे ॾाढो सो वण लॻायो ऐं वण उहे लॻायो जेके पंहिंजा आहिनि इंडिजिनियस जेके पंहिंजा वण आहिनि उन्हनि खे लॻाइणु घुरिजे प्रमोट करणु घुरिजे उहे लॻायो निम लॻायो टारी लॻायो बबुर लॻायो ऐं जेको आहे सरिया जा वण लॻायो ऐं सरिया जा शायदि ॾाढी डिफरेंट क़िस्म जी
मूंखे यादि आहे असां वटि हूंदा हुया वण ॾाढो हिकिड़ो मज़ो ईंदो ॼमूं जा वण फ्रूट्स जा वण लॻायूं ऐं अॼुकल्ह त मुंहिंजे हिसाब सां माण्हू ओलिव्स बि लॻाइनि था जेके नंढड़ा ओलिव्स जॉर्डन में ॾाढो मशहूरु आहे त जॉर्डन जो जेका पटी आहे हुन ते ओलिव्स लॻल हुया ऐं चवंदा आहिनि सॼी हाईवे ते असांखे हुन ते वण लॻाइण घुरिजे फ्रूट वारा वण लॻाइजनि ऐं हुनजी टेक केयर कई वञे ॾाढो सुठो थींदो सो वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 021353822 ते कॉल करे सघो असांखे कॉल्स आहिनि त कॉल ॾींदा अचो था ऐं असां पंहिंजे प्रोग्राम सभिनी दोस्तनि जो प्रोग्राम में कॉल्स शामिलु कंदासीं बिकॉज़ उहो हमेशह हुननि जी कंप्लेन आहिनि त कॉल नथा वठो कॉल वठणु चाहींदो आहियां मां पर कॾहिं कॾहिं कॉल्स तव्हांजी मिस थी वेंदियूं आहिनि डोंट वरी सो वेल इन जे बाबति असांखे तमामु सुठी सुठी कॉल्स अचनि पियूं सुठनि दोस्तनि कॉल्स कयूं आहिनि बदिन खां कॉल कयूं आहिनि खैरपुर खां कॉल आयूं आहिनि अॻिते ॿियनि दोस्तनि जी कॉल्स अचनि थियूं उन्हनि दोस्तनि जी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं उन्हनि जी अटेंडेंस खणंदासीं जल्दी जल्दी कॉल कयो नंबर आहे 02135388222 ते कॉल करे सघो जेके हिन वक़्तु मानी खाई रहिया आहिनि या मानी जी तयारी करे रहिया आहिनि जेके पंहिंजी ड्रेस प्रेस करे रहिया आहिनि त सुभाणे वञिणो आहे जॉब्स कमकार उहे बि असांजे प्रोग्राम पार्टिसिपेट कनि पंहिंजो आइडिया पंहिंजो शेयर कनि त कुझु न कुझु आइडिया ज़रूरु शेयर कयो छा था चवणु चाहियो छा हाल वाला छा ख़बरचार कुझु न कुझु ज़रूरु ॻाल्हायो ऐं ॻाल्हाइणु ज़रूरी आहे ऐं काई न का आइडिया ज़रूरु शेयर कयो ऐं तव्हांजो हिकिड़ो आइडिया कंहिं बि माण्हू ज़िंदगी चेंज करे सघे थी ऐं यू नो आई बिलीव के अलाए किथां किथां क्रिएटिव आइडियाज़ मिली वेंदा आहिनि आइडिया बि न हूंदो त हितां मिली वेंदी ॻाल्हि न बट ऑलवेज़ बिलीव कि कुझु न कुझु शइ मिली सघे थी हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा हलो अस्सलाम वालेकुम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर मां लालीपुर सां दोस्तनि रोड शहर मां अच्छा केरु था ॻाल्हायो साईं साईं लालीपुर सां छाणी अच्छा नानक हुसैन छाणी साहब ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सर हमना काम करते कीअं थो कहिड़ा फर्स्ट क्लास ठीकु ठाक छा कंदा आहियो अदा तव्हां सर मां स्टडी कंदो आहियां अच्छा स्टडी कंदा आहियो स्टडी में छा कंदा आहियो अदा सर इंटर क्लास में पढ़ंदो आहियां माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे छा चवणु चाहींदो अॼु टॉपिक तव्हां ॿुधो हूंदो जी सर असांजे घर में मन मां हिकिड़ो बूटो ज़रूरु पहुचाईंदो हुजे त इहे असांजे माहौल खे साफ़ु कंदा आहिनि ऐं हवा जी हालत असांजो माहौल साफ़ु सुथिरो रहंदो इंशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे ईअं ई हुजणु घुरिजे ईअं ई करणु घुरिजे ऐं वण लॻाइणु घुरिजनि हिकिड़ो बूटो ई लॻायो तव्हां तमामु सुठी सोच आहे तमामु सुठी जी सर असां प्रोग्राम वॾे सोच सां निकिरायूं ऐं इंजॉय कयूं तव्हांजे प्रोग्राम ते सर थैंक यू का फरमाइश आहे तव्हांजी जी सर फरमाइश आहे वही तकरे जो बलूची गानो आहे उहो हलाईंदो चलो ठीकु आहे वही तकरे साहब जेको बलोची कलाम आहे त वही साहब जो बलोची कलाम प्ले कयो सर थैंक यू अहिड़ा कॉलर्स खे मां ॾाढो एप्रिशिएट कंदा नौजवान कॉलर्स जेके कॉलेज स्कूल स्टूडेंट्स आहिनि स्टडी कंदा आहिनि उहे प्रोग्राम पार्टिसिपेट कंदा आहिनि ॾाढो सुठो लॻंदो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर मुनीर थो ॻाल्हायां हैदराबाद खां जी मुनीर भाई कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे दुआ सब ख़ैर छा ॿुधायो ख़ैर तबियत सही आहे फर्स्ट क्लास सर मुनीर भाई छा कंदा आहियो रक्षा हलाईंदा आहियां हा वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे महिनत मज़ूरी सर फर्स्ट क्लास सुठी ॻाल्हि आहे छा चवणु चाहींदो हा तव्हांजो इंतज़ारु करे स्टेशन ते बीठा आहियूं तव्हां पतो कोन सर हाणे स्टेशन ते अचण ई कोन थो थिए बसि हाणे गाॾी ते अचूं था गाॾी ते हलंदा अॻे स्टेशन ते ईंदा हुआसीं जॾहिं पढ़ंदा हुआसीं मूं वारा ॿियो को प्रोग्राम हो तव्हांजे स्टेशन ते ॿुधो बीठो आहियां स्टेशन ते तव्हां पहुची वञो अच्छा सही अच्छा सभु ख़ैर आहे आमिर भाई लॻाइण खपनि हा ऐं अॻु बि तव्हां ॻाल्हाइण करे हैदराबाद वारे रोड ते ॾाढा वण हूंदा हुआ बिल्कुलु त को वण ई कोन्हे छा करिजे वण सर लॻाइण खपनि सिहत लाइ सॼे में धूम इहे सॼो जज़ब कंदा हा बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे सर वण लॻाइण घुरिजनि वणनि जी ज़रूरत आहे वण लॻाइणु ज़रूरी आहे बिल्कुलु हा जी हेलो सर थैंक यू सो मच फॉर कॉलिंग थैंक यू सो मच असांजे दोस्तनि कॉल्स कयूं थैंक यू सो मच सो नाइस ऑफ यू तव्हां प्रोग्राम में कॉल कई अटेंडेंस सही सो नाइस ऑफ यू ईअं असांजे प्रोग्राम में कॉल कयो ऐं हिकु हिकु माण्हू एप्रिशिएट करे थो हिकु हिकु माण्हू एक्चुअली सुठी ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॻाल्हि खे सम्झनि था ऐं इन जी अहमियत खे कंहिं ॻाल्हि जी अहमियत खे सम्झनि था इन टॉपिक जी अहमियत खे सम्झनि था त एटलीस्ट हू कन्विंस आहिनि ऐं प्लीज़ कोशिशि करे यार प्लीज़ हिकिड़ो वणु ज़रूरु लॻायो किथे बि ॾिसो यार रोड रस्तनि ते पाणी आहे न आहे वणु लॻाए छॾियो गुज़रो था ॿिया बि दोस्त गुज़रनि को पाणी आहे थोरो वण खे ॾेई छॾियो वणु ज़िंदगी आहे यार वणु तव्हां सम्झो तव्हां जेको पोखियो ऐं हुन खां पोइ केतिरो सवाबु आहे ऐं केतिरो तव्हांखे फ़ाइदो मिलंदो को मुसाफ़िर आहे को रस्ते में ट्रेवल थो करे कॾहिं गाॾी पंक्चर थी थिए को गाॾी ख़राबु थी वञे वण जेॾो छांव में गाॾी बीहारे सघे थो साहु पटे सघे थो इहो केॾो भलाई जो कमु आहे सो वण ज़रूरु लॻायो कॉल कयो नंबर आहे 02135388222 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था उनखे अलावा ख़ूबसूरत कलाम बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं ख़ूबसूरत गीत शामिलु कंदासीं ऐं ट्रैक लिस्ट टोटल डिफरेंट हूंदी पुराणा गाना हूंदा डिफरेंट गाना हूंदा जेके तव्हां शायदि काफ़ी अर्से खां न ॿुधा हूंदा या हलंदा त आहिनि ऑफकोर्स पर कुझु कुझु गाना हूंदा आहिनि इलाही गाना आहिनि 2-2.5-3 गाना आहिनि तव्हां सम्झो सो केतिरा वॾा गाना आहिनि हिकिड़ो कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे
लॉन्ग शंबाणी वही कराची खां। शमानी साहब ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे? जी जी तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु फर्स्ट क्लास सर, अल्लाह जो शुक्र। तव्हां ॾियो हाल, छा पिया कयो, छा पियो थिए हिन वक़्तु कराची में? कराची में वही मां सिक्योरिटी गार्ड में ड्यूटी कंदो आहियां। चलो तमामु सुठी ॻाल्हि आहे, फर्स्ट क्लास, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॻोठ कहिड़ो आहे साईं तव्हांजो? तव्हां सां ॻाल्हाइण जी ख़्वाहिश हुई, सो हिकिड़ो कलाम ॿुधाइणो हुयो, पंहिंजी शाइरी आहे। ॿुधायो 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 ॿुधायो, कहिड़ो कलाम ॿुधायो? सर मां ॻोठ खां जॾहिं कराची आयुमि न, उन हवाले सां लिखियो आहे। हा ॿुधायो। मिलिया तो खां दर्द हज़ार, तॾहिं शहर छॾणो पियो, तॾहिं शहर छॾणो पियो, तो अहिड़ा ॾिना आज़ार, तॾहिं शहर छॾणो पियो। मिलिया तो खां दर्द हज़ार, तॾहिं शहर छॾणो पियो। पंहिंजे हथनि सां मूंखे मारी हा तूं, ईअं गैरनि सां न घुमी हा तूं, वञी ॿियनि सां कयई वहिंवार, तॾहिं शहर छॾणो पियो। चलो मोलाई लोंगरो पियो कराचीअ में, हया पीर तो मुंहिंजी छातीअ में, दिल जा टुकर हज़ार, तॾहिं शहर छॾणो पियो। हलो सर बाबा, शहर न छॾियो आहे, तरक़ी कंहिं कयो आहे? दुख मिलिया त शहर छॾियो, शहर छॾियो त तरक़ी कई, हाणे नौकिरी कयो पिया। तमामु सुठी ॻाल्हि आहे, हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। हिकिड़ो कलाम थो प्ले कयां, हुनखे इंजॉय कयो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। वेलकम बैक एंड वेलकम बैक वेलकम बैक। ऐं सुठा सुठा कलाम, सुठा सुठा गीत प्रोग्राम में ॾाढो मज़ो पियो अचे, इंजॉय पिया कयूं। मां उमेदु कयां थो तव्हां बि अॼु जो शो इंजॉय कंदा ऐं तव्हांजो जेको आश्चर्य ॾियणो आहे, कोशिशि करे रिलैक्स डे हूंदो आहे। हर को माण्हू घरु हूंदो आहे, वधीक मज़े में हूंदो आहे, सुकून में हूंदो आहे, थोरो घर में कमकार कजे ऐं थोरो घर में वेही घर जा मामला ॾिसजनि, वरी सुभाणे जी तयारी कजे। सो आई होप सो कि तव्हांजो डे तमामु सुठो गुज़रंदो हूंदो, इवनिंग सुठी गुज़रंदी हूंदी। ऐं उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके जेके दोस्त कॉल कंदा, असांजे प्रोग्राम में कॉल कयो ऐं तव्हांजा सुठा आइडियाज़ आहिनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं पिया कयो ऐं इंट्रस्ट पिया वठो ॻाल्हाइण में, त ॾाढी सुठी लॻंदी आहे जेकॾहिं वाक़ई टॉपिक ते इंट्रस्टेड आहिनि कॉलर्स असांखे कॉल कनि पिया। ऐं उन्हनि दोस्तनि खे असां वठंदासीं, कॉल्स बि वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम में ऐं दोस्तनि खां पुछंदासीं। अॼु जो टॉपिक जेको आहे त वण लॻाइण घुरिजनि, बूटा ज़रूरी आहिनि, वण लॻायो, वण ज़िंदगी आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त अॼुकल्ह गर्मी पद केतिरो थी वियो, हिन ऊन्हारे में तव्हां ॾिसो, अंदाज़ो कयो त 50+ टेम्परेचर हुयो यार। सखर, शिकारपुर, पनवाकल, घोटकी, रड़की, रोड़ी, ॾहरकी ऐं जेको आहे लाड़काणो, मदे जी रतदेरो, नौदेरो, जिते किथे ॾाढो कोशिशि करे यार वण लॻायो यार। वणनि खे लॻाईंदव त कम से कम अॻिते हली अलाए केतिरा फ़ाइदा थींदा। क्लाइमेट चेंज थियो आहे, वण ज़रूरी आहे, ऑक्सीजन थी मिले। ऐं कोविड में तव्हांखे ख़बर त वण केतिरो ज़रूरी हो, अंदाज़ो अलाए केतिरे ऑक्सीजन जा असां वटि सिलेंडर्स ई न हुया। सो वण ज़रूरु लॻायो, वण जा बेतहाशा फ़ाइदा आहिनि, वण जा बेतहाशा फ्रूट्स वण लॻायो, फ्रूट ॾिए थो यार तव्हांखे, हेल्दी लाइफ गुज़रे थी। सो वेल जल्दी जल्दी कॉल कयो, असांखे कॉल वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम, कॉलर्स खे कॉल बि वठो पंहिंजे प्रोग्राम में, उनखे चांस ॾियो जिन जिन दोस्तनि जी कॉल्स आहिनि ऐं कंप्लेन्स न अचनि त कॉल नथा वठो, दोस्तनि जी कॉल्स वठंदासीं पंहिंजे प्रोग्राम ऐं कचहरी बि कंदासीं ऐं ॾाढी ख़ुशी थींदी हुन दोस्तनि जी कॉल्स, कचहरी, हाल वाल पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदो, ॾाढो मज़ो ईंदो। असांजे प्रोग्राम में तव्हांजी अटेंडेंस ज़रूरी आहे। हाणे तव्हांजी कॉल शुरू आहिनि, जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 02135388282 ते कॉल कयो ऐं पंहिंजा आइडियाज़, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजो शेयर, पंहिंजो हाल वाल, कचहरी, कंहिंजी बर्थडे आहे, अॼु जंहिंजो जनम ॾींहुं आहे उनखे मुबारकूं हुजनि, हैप्पी बर्थडे। जेके अॻिते जिन जिन जो बि आहे उन्हनि खे बर्थडे विशिस करणु चाहियूं था, लेकिन पार्ट ऑफ द शो। सो राइट नाउ वी हैव अ कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 जी, सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? शाज़िया ॻाल्हायां थी, ख़ुशि आहियो था? हा बिल्कुलु, अदी शाज़िया किथां ॻाल्हायो था? बलूचिस्तान ॻाल्हायां थी, गदा खां। अच्छा जी शाज़िया, छा चवणु चाहींदो तव्हां? प्रोग्राम में कॉल कई आहे, छा चवणु चाहींदो आहियां? लाइट असांजी हाणे आई आहे त असांखे हाणे नंबर तव्हांजो आयो आहे। अच्छा सही आहे सही। का फरमाइश आहे, कुझु चवणु चाहियो था, को फरमाइश, को मैसेज? हा, मुंहिंजे भाउ सां ॻाल्हाईंदो? हा छो न ॻाल्हाईंदो, अदा सां ॻाल्हाइण ॾियो दादा खे। हेलो अस्सलाम वालेकुम, याद हो दादा? वालेकुम सलाम, मौला अली में दादा, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? शुक्र, अब्दुल रहमान ॻाल्हायां थो, चावड़ो गदा खां, बल्किस्तान खां। वाह वाह, अब्दुल रहमान कीअं आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे? ख़ैर अलहमदुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? सभु ख़ैर ठीकु ठाक। मौसम जो हाल वाल ॾियो, कीअं आहे वेदर तव्हां ॾे, कीअं आहे मौसम, कीअं आहे? मौसम कॾहिं सर्दी आहे, कॾहिं गर्मी आहे, अॼु त 3-4 ॾींहं गर्मी आहे। हा कराची में बि गर्मी हुई आहे, ॾाढो वेदर हॉट हुयो, छा कजे। हा गानो असांखे हिकिड़ो ॿुधायो त शमन अली मुरारी जो। हा कहिड़ो?
मोला कोट ॾिनई हा चलो ठीकु आहे कोशिशि कयूं था मौला ॾिने त हूंदो त ट्रैक लिस्ट में प्ले कंदासीं त ॿियो को कलाम प्ले कंदासीं थैंक यू सो मच दोस्तो तव्हां कॉल प्रोग्राम में कॉल कई आहे थैंक यू सो मच एवन जेके जेके दोस्त असांखे कॉल कनि था कॉल्स कयो अटेंडेंस खणो असांजो प्रोग्राम पार्टिसिपेट कयो से समथिंग एनीथिंग यू वांट टू से ज़ू कॉलर्स ऐं पंहिंजा आइडियाज़ ईअं सुठो लॻंदो आहे को किथां कॉल थो करे को किथां कॉल थो करे को पंहिंजो हाल वाल कचहरी इहे थोरो 2-3 मिंट कॉल कंदो तव्हांजे चेहरे ते मुस्कुराहट अची वेंदी ऐं तव्हां थोरो फील गुड कंदो सुठो फील कंदो हैप्पी फील कंदो सो कॉल कयो हिकिड़ी कॉल आहे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी दादा केरु था ॻाल्हायो डॉक्टर इमदाद साहब थो ॻाल्हायां लाल टाणे खां डॉक्टर साहब कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे कल ख़ुशि कंदो ख़ुदा ख़ुशि कंदो त नंबर ते कोन थिए जी सर ॿियो वरी न ॻाल्हाए सघंदो था सर बिल्कुलु आउं मज़दर थो ॻाल्हायां तव्हांजी कॉल अची वई आहे मूं वटि सर छा चवणु चाहींदो प्रोग्राम में कॉल कई आहे सर अलाह ख़ुशि कंदो तव्हांजे हर बग़ैर आहे त अलाह ख़ुशि कंदो मुबारक हुजे सुठा प्रोग्राम ॾींदा आहियो सुठी अवेयरनेस ॾींदा आहियो सही सही ऐं ख़ुशि हूंदी आहे ॿियो हिकिड़ो गुज़ारिश आहे त को जो उस्ताद बुखारी जो हुजे उस्ताद ॿुधायो हा बिल्कुलु कयासीं दिलदारी लाइ वाह वाह दोस्त कयासीं दिलदारी लाइ कनि था दिल आज़ारी कोशिशि करिए प्ले कयूं था शहर अली जो ॻाल्हि आहे पंहिंजो ठहियल आहे दोस्त खे अलाह ख़ुशि कंदो ॿियो ख़ुदा ख़ुशि रखंदो सिहतमंद रखंदो आमीन इन वायरस खां महफ़ूज़ रखंदो पंहिंजो ख़्यालु रखिजो आमीन सर आमीन चाचा थैंक यू सो मच अवांजा कुर्ब ऐं कोशिशि कयूं था उस्ताद बुखारी तव्हांखे कलाम ॿुधायूं त दोस्त कयासीं दिलदारी लाइ कनि था दिल आज़ारी सो दोस्ती जो रिलेशन बि हिकिड़ो मज़ेदार क़िस्म रिलेशन आहे वेझा वेझा दोस्त जॾहिं ॾुख सूर मिलंदो आहे त ॾाढी दिलि ॾुखंदी आहे हर्ट थींदो आहे माण्हू ऐं दोस्तनि सां छा ॿुधायां तव्हांखे न दोस्ती हिकिड़ो अनमोल रिलेशन आहे जेको न बसि अहसासनि जो रिश्तो आहे ऐं सम्झणो दोस्त जी ॾाढी सुठी डिस्क्रिप्शन आहे दोस्त उहो ई आहे जेको खोड़ सारा कंहिंजो आहे हिकिड़ो मशहूरु आहे हिकिड़ो एडवोकेट आहे एंकर पर्सन रहियो हुन ॾाढी दोस्त जी डिस्क्रिप्शन हुई दोस्त वेठो हुजे न ॻाल्हायो पोइ मज़ो अचे सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मां डॉक्टर अब्दुल कादिर सुंदरो पियो ॻाल्हायां कराची मां साईं डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे सर अल्लाह साईं जा एहसान तव्हां ॿुधायो छा हो ठीकु ठाक सभु ख़ैर सर फर्स्ट आहे अॼु वरी असां टॉपिक इतफ़ाक़ सां रखियो आहे क्लाइमेट जे हवाले खां त क्लाइमेट ते थोरो कोशिशि कयूं था क्लाइमेट ते पिया ॻाल्हायूं ऐं कल्ह असांजो टॉपिक हुयो जेको सोशल मीडिया जा जेके पॉज़िटिव ऐं नेगेटिव इम्पैक्ट्स पवनि था जी 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 त वरी ओवरऑल जनरली तव्हां ॿुधायो तबियत कीअं तव्हांजी ख़ुशि आहियो छा हाल वाल छा ख़बर ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि ठीकु आहियो ऐं ॾाढो तव्हांजो गेटअप जेको आहे सो फ्रेश ऐं वणंदड़ आहे ॾाढो सुठो थो लॻे ऐं सुठी ॻाल्हि आहे नई हिकु नवाण आहे तव्हांजे प्रोग्राम में इहा बि सर बिल्कुलु अॼु छा इतफ़ाक़ छा थो मां टर्की वियुसि कोई 2019 में जे कोविड खां पहिरियों त टूर ते वियो त वापसी में टर्की जेका इहा बाज़ार आहे स्पाइस बाज़ार शायदि तव्हां विया हूंदो टर्की मशहूरु आहे इस्तांबुल वारी उतां मां कुझु कैप्स वरितियूं ऐं कुझु वरितियूं त अॼु वरी पई हुई मथे मुंहिंजी हुनजे जेको आहे ड्रेसिंग टेबल ते मां पाइजे जेको आहे हा इहा तव्हांखे सूट बि करे थी ॾाढो तव्हांजे सां माशाल्लाह हा पाकिस्तानी घटि ऐं फॉरेनर्स वधीक बसि छा चवणु चाहींदो छा हाल वाला छा ख़बर आहे छा पियो थिए सर छा चऊं हाणे तव्हां ॿुधायो कुझु एक्चुअली असां थोरो क्लाइमेट जे बारे में असांजो जनरली मुआशिरो जेको आहे न उहो नावाक़िफ़ आहे उनजी अहमियत खां सही हा ऐं असांजे नावाक़िफ़ हुजण जे करे पोइ जेके रवैया आहिनि असांजा उहा मुआशिरे जी तरफ़ जेके पॉज़िटिव कोन्हनि के सही ऐं उन नेगेटिविटी जे करे जेके आहिनि से जिन शयुनि खे अॼु खां 50 साल अॻु में उगणु खपंदो उहे नज़र ई कोन थियूं अचनि सही था चओ उनजे करे असां तमामु घणो पहुते आहियूं इन्हनि शयुनि में ख़ासि करे असां एनवायरमेंट जी ऐं क्लाइमेट जी जेकी हवाले सां ऐं ॾिसो जेको असां वटि हिन महिल गर्मी पद आहे उहो एतिरो आहे जंहिंखे असां बर्दाश्त करे कोन था सघूं ऐं ईंदड़ वक़्त में त उहो अञा ई ख़तरनाक ताईं वधी वेंदो आहे ॿियूं जेके क्लाइमेट चेंजिस आयूं आहिनि ॾिसो पूरी दुनिया में सैलाब केॾा था अचनि ऐं हेरिकन्स केॾा था अचनि उन्हनि मुख़्तलिफ़ शक्लुनि में उन्हनि में ऐं अर्थक्वेक्स केॾा था अचनि मूंखे हिकिड़ो सर हेरिकेन जे हवाले खां तव्हां मूंखे अपडेट कजो हेरिकेन जे हवाले खां त USA में हाणे टेक्सस में या न्यूयॉर्क या मनहटन या जर्सी में हाणे त अलर्ट थो हले कल्ह खां वठी USA में त हेरिकेन जो हालांकि उहो ॾाढो ग्रीन आहे ऐं मतिलबु एॾो वॾो आहे लैंड हुन एॾो वॾो आहे लैंड बसि 14 कलाक जी नॉन स्टॉप फ्लाइट वठो त उहो स्टेट टू स्टेट अमेरिका टू अमेरिका हूंदी त इहो छा रीज़न आहे हुनजो अमेरिका में ॾिसो न इहे जेके चेंजिस आहिनि उहे क्लाइमेट
जूं तव्हांजे सी लेवल जे गर्मी पद ते अनमैच हुजण जे करे उन्हनि खे उन्हनि जे जेके रेगुलर जेको सिस्टम आहे सी जो ओशन जो उनखे हू डिस्टर्ब थी करे न त उन डिस्टर्बेंस जे करे उहो अंदरि जेके लावा था अचनि उहो उन्हनि में इम्बेलेंस थो थिए उन्हनि जे जेके एंगल्स में ऐं उन्हनि जे जेके वर्करनि में न उहो ज़ाहिर आहे हिकिड़ो उन्हनि जी स्पीड वधे थी त जेको सॼो सिस्टम जेको आहे सो सामूंडी ख़तरनाक हदे ताईं अनकंट्रोल थी थो वञे जेको ॿाहिरि अची थो वञे पोइ उहो तबाही थो मचाए सही एक्चुअली जेको फिनामिना आहे मूंखे जेको सम्झ में अचे सही था चओ शायदि बिल्कुुलु हा ऐं ॿियो इहो जेको आहे ॾिसो असां वटि असां जेकॾहिं भूमिदार शहरी थींदासीं त असांखे जेको उनजा फ़ाइदा थींदा उहो सभिनि खां वॾो फ़ाइदो ॾिसो वण जे हुस्न जो असांजे मुआशिरे ते ॾिसो केॾो इम्पैक्ट आहे वॾो इम्पैक्ट आहे उहो मुआशिरे खे केॾो हसीन थो बणाए छॾे हुनजे हुजण जे करे जेको आहे तव्हांजो माहौल जेको आहे सो उहो थधो थो रहे ऐं जेको वॾे में वॾो सबबु इहो आहे जो वॾे में वॾो जेको फ़ाइदो हुनजे वण जे हुजण जो ॾिसो इहो आहे जो हुन सां तव्हांजे पखी आहे पखण आहे जानवर आहे ऐं जीत जणियो आहे ॾिसो तव्हां जीत ऐं जणिया जेके आहिनि ॾिसो उहे कीअं वणनि ते वेंदा आहिनि मथे चढ़ंदा आहिनि वरी हेठि अंदरि हुनजे पाड़ में हलिया वेंदा आहिनि ऐं उहो असांजो जेको इको एनवायरमेंट आहे न उनखे उहो हिकिड़ी सपोर्ट थी करे ज़िंदगी ज़िंदगी बख़्शींदा आहिनि एक्चुअली उहो असांजे इको खे जेको आहे ज़िंदगी बख़्शींदा आहिनि ऐं हिकिड़ी वण ज़िंदगी जी हिकिड़ी तमामु वॾी अलामत आहे ॾिसो असां जंहिंमें थोरी बि महिनत कंदा आहियूं 5 खां 6 महीननि जी न त हिकिड़ो वण उहो तयारु थी वेंदो आहे बिल्कुलु सही था चओ उहो पंहिंजी एडल्ट शेप में अची वेंदो आहे पोइ पाण उभरण शुरू कंदो आहे पोइ तव्हां कुझु बि न घुरंदो आहे तव्हां खां रुॻो इनिशियली हिकिड़ी ॿार वारी हेल्प वठंदो आहे जेका तव्हां हुनखे हिकिड़े नंढड़े टोडलर जे हिसाब सां जीअं असां पंहिंजे नंढड़े बछड़े खे कंदा आहियूं उहा 5, 6, 8 महीननि जी ॾींदा आहियूं बाक़ी हुन खां पोइ पाण वधणु शुरू कंदो आहे पोइ तव्हां कुझु बि न घुरंदो आहे तव्हां कुझु बि न घुरंदो आहे हुन खां पोइ तव्हांखे सभु कुझु ॾींदो आहे तव्हांखे सूंहं ॾींदो आहे तव्हांखे माहौल जी मिठास ॾींदो आहे तव्हांखे माहौल जी थधाण ॾींदो आहे तव्हांखे पखी पखण जो हिकिड़ो आखेरा ॾींदो आहे तव्हांखे जीत जणनि जी हिकिड़ी जेकी बेहक आहे उहा मुहा कंदो आहे उनजा हज़ारे फ़ाइदा आहिनि ऐं ॾिसो वॾो फ़ाइदो ॾिसो असांजे वटि जेकॾहिं हीअ वणंदा आहिनि त अर्थक्वेक जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि वधी थो वञे छाकाणि त हीअ तव्हांजे जेके ब्लॉक्स आहिनि जेके तव्हांजे ज़मीन खे छिके मज़बूती सां हिक ॿिए में जोड़े वेहंदा आहिनि जेकॾहिं वणंदा आहिनि त पोइ ज़ाहिर तव्हांजी ज़मीन लूज़ आहे पोइ तव्हांजे उहो जेको डिज़ास्टर थियनि था त उहे जेके अनमेनेजेबल अच्छा तव्हांखे हिकिड़ो मां किसो थो ॿुधायां तव्हांजी ॻाल्हि खे मां हमेशह कोट कंदो आहियां आई ऑलवेज़ रिमेंबर यू हाणे को रिसेंटली मां वञा पियो जेको आहे जामछोरे रोड खां लाड़काणे वियुसि त साइड ते इतबार कंदो त माना हिकिड़ो वण हुयो त उनजे अॻियां 15-20 जानवर उनजी चौधारी हुया त किन खे उस लॻे पई किन खे छांव पई लॻे माना मां चयो एॾी मतिलबु इहो हिकिड़ो फीलिंग आहे न हिकिड़ो जानवर मतिलबु साह थो खणे उनखे मतिलबु इन कॉन्टेक्स्ट में ॾिनो वञे वण मतिलबु ॾाढो सीरियस वठणु घुरिजे सॼी दुनिया परेशान आहे असां वटि माण्हू इन शइ खे सीरियस कोन था वठनि वण पिया आहिनि को पाणी असांजा रवैया बि जेको ॾिसो न जॾहिं असां कंहिं सुठे कम जी तरफ़ वेंदा आहियूं न त उनजो इम्पैक्ट जेको आहे सो वाकई में तव्हांखे नज़र ईंदो आहे ॾिसो फर्स्ट जेके तव्हां ई को हिकिड़ो वण पोखे था न तव्हांखे 5 माण्हू तव्हांखे ॾिसनि था बिल्कुलु ठीकु आहे तव्हां 5 माण्हू ॾिसनि था उहे मुतासिर थियनि था वरी उहे उन थी सघे थो उन्हनि 5 मां हिकिड़ो माण्हू तव्हांखे जेको फॉलो करे ऐं उन लाइन ते अची वञे बिल्कुलु ईअं था चओ इहो हिकिड़ो इहो आहे असां वटि जेको आहे सो बिल्कुलु एटीट्यूड जेको आहे सो हमेशह नेगेटिव रहियो आहे मां जेके तव्हां जे आॾो मां ॿुधायां थो त कुझु वण पोखिया त उन्हनि वणनि जी जेकी केरी आहे उन में असांजो एटीट्यूड ॾिसो मुआशरती एटीट्यूड ॾिसो त उन्हनि वणनि जी केरी में माण्हू अचे जेको सो ॿोड़ जूं थैलियूं बिरयानी जूं थैलियूं ऐं गंद अचे उन में उछलाईंदा आहिनि हा इहो साईं ॾाढो ज़ुल्म आहे ॾाढो ज़ुल्म माण्हू माना उछलाईंदा हुते माना वण माना मां त हाणे लाइव वेठो आहियां प्रोग्राम में हिकिड़ो आहे पर मुंहिंजी वणनि सां एॾी चाहत आहे त मां बिलीव कंदो आहियां वण ॻाल्हाईंदा आहिनि मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे को बिलीव करे न करे आई टॉक टू देम एंड दे आंसर यू हा तव्हां ॾिसो न कंहिं बि शइ खे तव्हां
बूटे खे परिंदे खे जानवर खे प्यार करणु शुरू कयो न ॾिसो तव्हांखे नेचुरल हिकिड़ो रिस्पॉन्स मिलंदो ऐं तव्हांजो अंदरि ख़ुशि थींदो एग्जैक्ट ईअं ई फीलिंग हूंदी आहे एग्जैक्टली हा ऐं नंढड़ी ख़ुशी तव्हांखे एॾे वॾे कम मां थी मिले ऐं जेको कम बि ॾिठो वञे त इहो तमामु नंढो कमु आहे रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे हिकिड़ो ज़िम्मेवार शहरी जी जेकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असां वटि उहो आहे कोन असां हुन में ॾाढो पोइ आहियूं जंहिं करे उहो क्रिएट न थी सघियो आहे असां वटि माहौल जुड़ियो न आहे बिल्कुलु सही था चओ असां हाणे ॾिसो तव्हां जानवर बकरियूं माण्हू ईंदा त उन नए पौधे खे छिकींदा वेंदा ऐं जानवर ईंदो त हुनखे खाईंदो वेंदो ऐं हुनखे तव्हां 1000 फैंसी प्रोटेक्शन ॾियो त उहो बि तव्हांजो रायगान थो वञे इन जे करे छाकाणि त असांजो एटीट्यूड इन तरफ़ आहे कोन लाज़मी आहे त असांजो वॾे में वॾो मुआशिरो जो हिसो जेको यंग जनरेशन आहे न स्कूल लेवल खां वठी इहो मथे ताईं इन में इन्वॉल्व थी वञे त हिकिड़ो माहौल जुड़ंदो बिल्कुलु सर थैंक यू सो मच अवांजी वंडरफुल ॾाढो मज़ो आयो हमेशह वांगुरु तव्हां सरप्राइज़ कंदा इट्स अ वंडरफुल साईं हमेशह जॾहिं ॻाल्हाईंदो त लिटरली मां पाण लर्न कंदो आहियां मां कुझु न कुझु साईं मूं सिखंदो आहे साईं जो माशाल्लाह तमामु बहितरीनु हिकिड़ी नॉलेज आहे ऐं तमामु हिकिड़ी पॉज़िटिव ऐं बहितरीनु हिकिड़ी अप्रोच आहे जेका लॻंदो आहे त रियलिस्टिक अप्रोच जीअं हूंदी आहे न उहा अप्रोच आहे सो उहा हिकिड़ी ॿी कॉल आहे असांजे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा जेको कॉलर हूंदा जी सलाम वालेकुम हेलो अच्छा कॉल ड्रॉप थी वई हिकिड़ो गानो प्ले करिणो गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञो रजो सां गॾु वेलकम बैक कुझु मेमोरीज़ आहिनि ॾाढो मज़ेदार क़िस्म जो गानो यार आई रिमेंबर ॾाढो हिकिड़ो क्रेज़ हूंदो तंहिं वक़्तु में इलाही जुनून हूंदो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां सभु शयूं कंदा हुआसीं ॾाढियूं सुठियूं कंदा हुआसीं सो सुठा गाना ठाहिनि वरी हाणे हिकिड़ो गानो ठाहियो पर वरी गानो ठाहिणो आहे हिकिड़ो इंशाल्लाह अहिड़ो ई क़िस्म जो फास्ट ऐं कॉमेडी टाइप गानो ठाहिणो आहे ऐं उमेदु कयूं था एंटरटेनमेंट वारा ज़रूरु खणी ईंदासीं ऐं थैंक यू सो मच ऐं तमामु सुठा कॉलर्स अचनि पिया ऐं इनकरेज थियूं पिया ऐं इंस्पिरेशन ऐं मोटिवेशन मिलंदी आहे टू डू समथिंग ज़िंदगी हिकिड़ो मक़सदु आहे ज़िंदगी में आया हो त नाउ आई फील रिस्पॉन्सिबिलिटी एक्ज़ैक्टली एट द मोमेंट आई एम फीलिंग कि यार कुझु न कुझु जेकॾहिं ज़िंदगी में अलाह साईं जेतिरी इज़त ॾिनी आहे शोहरत ॾिनी आहे अलाह जा लख एहसान बट राइट नाउ एट द मोमेंट आई एम फीलिंग कि यार मुंहिंजे मथां कान का रिस्पॉन्सिबिलिटी आई शुड प्ले माई रोल इन माई सोसाइटी आई वॉन्ट टू डू समथिंग फॉर माई पीपल ऐं मां पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु करणु चाहियां त लिटरली बिलीव कयो जेके ॾिसो था आउं पंहिंजे नौजवाननि सां सिंधी नौजवान छोकिरा जेके बि ॾाढी मुहबत कंदो हूंदो ॾाढी इज़त कंदो आहे ऐं हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे मां सोचंदो आहियां सच में त उहो ज़िंदगी में कुझु न कुझु ज़रूरु कनि कामयाबु थियनि ऐं सुठा टेक्नोक्रेट थियनि बैरोक्रेट्स थियनि दुनिया जी जेके फील्ड्स आहिनि जेके दुनिया अलाए किथे पहुती आहे कॉम्पिटिशन IT में वञनि सॉफ्टवेयर हाउसिस में वञनि उनखे अलावा मेडिकल में वञनि इंजीनियरिंग साइड वञनि आर्टिस्ट सुठा थियनि आर्किटेक्चर्स थियनि ऐं सुठा पायलट्स थियनि सुठा इंजीनियर्स थियनि सुठियूं इनोवेशन्स खणी अचनि नयूं वॾा आइडियाज़ खणी अचनि ऐं आइडिया बिलीव कयो मां तव्हांखे सच थो ॿुधायां अक्सर करे असांखे दिमाग़ में क्रिएटिव आइडिया हूंदो आहे असां न चई सघंदा आहियूं डपु हूंदो आहे शायदि इहा ॻाल्हि माण्हू खिलंदा त न तव्हांखे जेको बि आइडिया आहे न क्रिएटिव आइडिया न कयो तव्हां कामयाबु थींदो हिकु दफ़ो 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा 5 दफ़ा 6 दफ़ा कंदा वञो कीप गोइंग ऐं हिकु ॾींहुं तव्हां ज़रूरु कामयाबु थींदो जस्ट मार्क माई वर्ड्स तव्हां 100% ज़रूरु कामयाबु थींदो सो ऑलवेज़ बिलीव इन योर सेल्फ यू कैन डू एनीथिंग यू वांट टू डू इन योर लाइफ यू कैन डू इट सो प्लीज़ ऐं टाइम रूटीन ठाहियो जेको आओ लॉस कयो आहे मां पंहिंजो सॼो लॉस जेका अनइवन रूटीन आहे राति जो देरि ताईं सुम्हणु देरि सां उथणु न लाइफ में तव्हां सक्सेसफुल थियणु चाहियो था कामयाबु थियणु चाहियो था जेका नेचर जे अगेंस्ट न वञो हमेशह इहा सोचे छॾियो त जेका नेचर वारी रूटीन आहे राति जो जी चवंदा अर्ली टू बेड एंड अर्ली टू राइज़ समथिंग लाइक दैट ईअं आई डोंट रिमेंबर एक्ज़ैक्टली बट सवेरे सुम्हो सवेरे उथो ऐं ज़िंदगी में कामयाबु थी वेंदो ऐं टारगेट ठाहियो ड्रीम्स विदाउट गोल कुझु बि कोन्हे ड्रीम जेको आहे गोल ठेट हीअ शइ आहे हीअ करिणो आहे पहिरियों हीअ करिणो आहे देन 100% तव्हां ज़िंदगी में ज़रूरु कामयाबु थी वेंदो सो इहे मसइला क्लाइमेट पाणी जो मसइलो एजुकेशन जो मसइलो हेल्थ जो मसइलो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इहे सभु असांजा मसइला आहिनि इहे रिलेट था कनि ऐं असां हमेशह इंतज़ार हूंदो त ॿियो को ॻाल्हाए नो तव्हां स्टार्ट कयो यू हैव टू स्पीक अप गाइज़ सो वेल कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था यू कैन बी द पार्ट ऑफ द शो ऐं आउं चाहियां थो जेके नौजवान पढ़नि था कॉलेज यूनिवर्सिटी स्कूल्स में स्कूल्स ॿुधण में वेझो खुलण वारा आहिनि सो प्लीज़ एजुकेशन खे प्रमोट कयो जेतिरी एजुकेशन थींदा तव्हांजी ज़िंदगी आहे 90% खां वधीक मसइला हल थी वेंदा नियाणियुनि खे ज़रूरु तालीम ॾियारायो यार प्लीज़ नियाणियुनि खे तालीम ज़रूरु ॾियारायो ऐं कोशिशि कयो काइंड हुजो ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे उन दोस्त जो वालिद साहिबु हुनखे चवे पियो त काइंडनेस नेवर गोज़ अनरिवार्डेड सो हमेशह काइंड रहो काइंडनेस हिकिड़ी तमामु बहितरीनु हिकिड़ी ख़ूबसूरत एक्टिविटी आहे हमेशह मोहबत सां प्यार सां इख़लाक़ सां कंहिंखे पेश अचो इट्स अ वंडरफुल थिंग सो मां इहो ई चवंदुमि ऐं सुठा गाना ई प्ले कयां पियो सुठी कचहरी बि थिए पई सुठा हाल वाल बि थियनि पिया ऐं सुठा कॉलर्स बि अचनि पिया कॉलर सां कचहरी थिए पई हाल वाल थिए पियो
ऐं उन्हनि कॉलर्स जी थैंकफुल आहियां, कॉलर्स जेके कॉल कनि चाहिनि था, जंहिंजी कॉल मिस थी वियूं आहिनि। आई वुड लव टू रिसीव योर कॉल, आई वुड लव टू हैव योर कॉल्स एंड कीप कॉलिंग मी एंड कीप सपोर्टिंग। ऐं हमेशह हिकिड़ी बि रिक्वेस्ट कंदो आहियां जेके तव्हांजा पंहिंजा आर्टिस्ट आहिनि, सिंधी जेके बि आर्टिस्ट आहिनि, पंहिंजे आर्टिस्टनि खे ज़रूरु सपोर्ट कयो, सोशल मीडिया ते सपोर्ट कयो, उन्हनि खे गाइड कयो, उन्हनि खे सजेस्ट कयो। नो वन इज़, को बि अहिड़ो माण्हू न आहे जो ग़लति कमु करे थो, हर माण्हू चवंदो मां बहितर कमु कयां, पर हुनखे इनकरेज कयो, सपोर्ट कयो, एप्रिशिएट कयो, हुनखे सजेस्ट कयो त भई हिन कमु हीअं कमु कर। ऐं असां वटि टैलेंट मौजूदु आहे, सिंध में बेताशा टैलेंट मौजूदु आहे, तमामु सुठा सिंगर्स आहिनि, सुठा राइटर्स आहिनि, सुठा डायरेक्टर्स आहिनि, सुठा एक्टर्स आहिनि, सुठा स्टैंड अप कॉमेडियंस आहिनि, एवरीथिंग वी आर ब्लेस्ड। सो हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, क्या हाल है? सर फर्स्ट क्लास, ठीक ठाक, आप सुनाएं कैसे हैं, खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह, बताएं। अल्लाह का शुक्र जी। कौन बात कर रहे हैं? बहुत प्यारे लग रहे हो सर। प्यारा हूँ तभी लग रहा हूँ। अच्छा, वैसे तो नहीं लग रहे, आज लग रहे हो। अच्छा, वैसे नहीं लगता जी। आज ऐसे ही आज, हालांकि मैंने तो आज मेरी बड़ी हेक्टिक रूटीन रही है, आज तो मैं फ्रेश भी नहीं हूँ। अच्छा, हाँ। मुझे तो प्यारे लग रहे हो आज। पता नहीं क्यों लग रहा हूँ, मुझे क्या पता, ब्लैक पहना हुआ है शायद इस वजह से। जी सर। अच्छा जी जनाब। और सर, जावेद बात करो, कराची से। जी जावेद भाई। गार्ड, सिक्योरिटी गार्ड। जी जावेद भाई, सिक्योरिटी गार्ड कहाँ पे हैं? कराची। कराची में कहाँ पे? मलिर कैंट। अच्छा, मलिर कैंट। वाह वाह, अच्छी बात है भाई। क्या कहना चाहेंगे, कुछ सुनना चाहेंगे, कुछ गाना गाना चाहेंगे, कुछ सुनाना चाहेंगे? आपको पहले ही फरमाइश की थी, मांझी फकीर का कुछ सॉन्ग सुनवा दो। अरे यार, मांझी फकीर का यार, मांझी का बड़ा मैं फ़ैन हूँ, मांझी फकीर का। मैं मांझी फकीर खुद सुनता हूँ, पता है। मैं घर पे जाके भी जब भी होता हूँ ना, तो मैं मांझी फकीर ही सुनता हूँ। तो कहते हैं कि कोशिश करते हैं मांझी फकीर का कोई कलाम पेश किया जाए और प्ले करते हैं। ठीक है जावेद भाई? ओके जनाब, थैंक यू सो मच जावेद भाई फॉर कॉलिंग अस। हमेशा खुश रहें, आबाद रहें, और कोशिश करके कोई गाना बिल्कुल मांझी फकीर का कोई गाना प्ले करते हैं, फिर भी आपकी महिरबानी भाई। सो वेल गाइस, ईअं असांजी कॉल्स कंदा रहो, ईअं कचहरी कंदा रहो, ईअं अटेंडेंस खणंदा रहो, शो में पार्टिसिपेट कयो। तव्हांजो प्रोग्राम आहे, तव्हांजो शो आहे, देन सो मच थैंक यू सो मच। ऐं कॾहिं कॾहिं गेटअप कंदा आहियूं, तयारु कंदा आहियूं, बट शायदि हाणे तयारु थियणो ई पवंदो। सो वेलकम बैक एंड आई विल बी बैक, डोंट वरी। सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, सो डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशि में चऊं था। खोड़ सारा दोस्तनि जा मीर साहब तव्हांजा मैसेज अची विया आहिनि, ॿुधे कोशिशि कंदुसि शामिल कंदुसि। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल भैया? अदा बिलाल फ़कीर थो ॻाल्हायां, दादू शहर खां। जी बिलाल फ़कीर, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो मज़र भाउ, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, फर्स्ट क्लास, ठीकु ठाक, फर्स्ट क्लास। छा चवणु चाहियो था? कॉल कई आहे तव्हां? अदा अलाह ताईं ख़ुशि रखंदो, पहिरीं तव्हां दुआ ॾियणु चाहींदुसि, उन खां पोइ तव्हां इहो गानो ॿुधाईंदुसि। वाह वाह, बिल्कुलु फर्स्ट क्लास दादा, बिल्कुलु ॿुधायो, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। सुकारो लाया जो वॻो पोताया, मां बि पोताया, बसुर्गो जानी अचे, हे बसुर्गो जानी अचे, हे सुकारो लाया जो वॻो पोताया, मां बि थो चाहियां, बसुर्गो जानी अचे, हे बसुर्गो जानी अचे। ॿी ख़्वाहिश न है काजी, ख्वाहिश न है काजी, बस खत्म थिए जुदाई, गॾु खाई बि पोइ मिठाई, बसुर्गो जानी अचे, ऐं बसुर्गो जानी अचे। जी अदा। साईं वाह, फर्स्ट क्लास फ़कीर साहब, फर्स्ट क्लास, मज़ो अची वियो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, दुआनि में यादि कंदा कयो। थैंक यू सो मच, मेतरो साहब, थैंक यू सो मच तव्हांजा कॉलर्स आहिनि। सो वेल गाइस, यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम पार्टिसिपेट करे सघो था। हमेशा कोशिशि कंदो आहियां सभु दोस्त नौजवान सभु मुंहिंजो प्रोग्राम पार्टिसिपेट कनि, उन्हनि जो प्रोग्राम आहे, असांजो प्रोग्राम आहे, गॾिजी सभिनी जो प्रोग्राम आहे। ऐं कान का कम जी ॻाल्हि कजे वञे, आइडिया थी वञे, इंटरटेनमेंट ई थिए। एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे लाइफ में, पर कुझु न कुझु कम जी ॻाल्हि बि ज़रूरु थिए, कुझु न कुझु सिखणु ज़रूरु घुरिजे। नाउ थिंग्स ॾाढी तेज़ीअ सां तब्दील थियनि थियूं, असांखे बि थोरो इंटेलिजेंट थियणु खपंदो, शार्प थियणु खपंदो, ऐं स्टडी पढ़ाई सभु मामलात ते ग्रिप हुजणु घुरिजे। जो यार
तुझी बिरयानी ना आई मतलब साहब इन वक्त न पकवान आयो न बिरयानी आई अलाए काथे वई साल गुज़री विया सो वेल गाइस चंड न कंहिंजो यार पखीड़ा सो प्लीज़ So well guys, you can call us number 021353 वण ज़रूरी आहे टॉपिक को वण जे हवाले खां बूटो लॻायो वण लॻाइण घुरिजनि वण तमामु ज़रूरी आहिनि वण ते तमामु सुठो ॻाल्हायो सुठो कचहरी थी ऐं कोशिशि कंदुमि तव्हां सां नेक्स्ट वीक खां कंहिं न कंहिं गेस्ट पंहिंजे प्रोग्राम हूंदा जंहिंसां कचहरी थिए हाल वाल थिए डिस्कशन थिए फीडबैक मिले छा थिए पियो छा कयूं पिया छा करणु वारा आहियूं छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे उन्हनि सभिनी ते ॻाल्हि ॿोल थींदी कचहरी कंदासीं हाल वाल कंदासीं यू कैन बी द पार्ट ऑफ द शो यू कैन कॉल अस नंबर 021 तो वी हैव अ कॉल हेलो अस्सलाम वालेकुम जी बिरा हेलो जी बिरा केरु था ॻाल्हायो वासलाम वासलाम बिरा सराय कीअं ठीक ठाक सभु खे सराय कीअं बिरा हाँ सराय की हाल है क्या हाल है मेकन ॻाल्हाए न बाबा मेकू बि आंदी है सराय की कहिड़े हाल ने हाँ खुश है ये बापर कराया था मेरा मासा थे के नंबर मारने में अजी ना गला हाँ हाँ दे मासात को दे मैं ॻाल्हाए वेसां तू ॿुधा त तेरा नाला की है मैं अब्दुर्रहमान पहले नाम बलक की सारा गदाया का बापर है के नंबर मारने में अजी ना गला हाँ दे ॿियो सभु खेल लगा पिया है हाँ खैर लगा पे इना गला पीछे मैं तो ना गले ना हाँ दे मैं पीछे तेसां तेकू भी ॻाल्हाईंदा पिया हेलो अस्सलाम वालेकुम वासलाम बिरा सराय की ॻाल्हाए कहिड़े हाल ने खेल लगा पे तुसा खुशी है था सफ़ा फसला तुसां ॿुधायो कीअं ख़बर चारा छा हाल वाल ने छा ख़बर चाल खेल लगा पे अल्लाह दा करम है तुसा बुधाओ सभु खेल लगा पिया फसला अल्लाह दा शुक्र ॾे हाल छा ख़बर चारे ने अॼु भाॼी छा पचाईंदे पे इते बारिश वारिश न था लंदा ते मौसम पर गर्मी मैं आखेंदा भाॼी कहिड़ी पचाईंदे पे बोड़ कहिड़ा पचाईंदा पिया अॼु बोड़ इते क्या गरीब माण्हू बुट्टा रे पटाटे खांदे पे से असां मां भी पटाटे बड़े शौक से खांदे पे चांवर ऐं पटाटा मैं भी खासई न बाबा मां चांवर पटाटा पाण आप ठावेसी क्या खाए ते कोड पेन हां वाह वाह हां तुसा गाना ॿुधेसी अब्दुर्रहमान गला अब्दुर्रहमान ॿुधे गाना ॿुधेसी तू तुसा गाना में बुधावा न तू ॿुधा भले ॿुधावा त ॿुधावा भले केड़ा गाना बुधा याद न त्याड़ा मको याद न तेरी तेरा फेवरेट कोई कलाम हो सही न ए अब्दुर्रहमान के मैं बुधा सा गाना हला अब्दुर्रहमान को दे हां अब्दुर्रहमान केड़ा गाना ॿुधा हां बिरा केड़ा गाना ॿुधाईंदा पिया गाना मैं बुधावई हां ॿुधा छो न ॿुधाए इंडिया दा बुधावई सिंधी बुधावई जड़ा फिलहाल सिंधी ॿुधाव माना सिंधी बुधावई हां शमंदा जे मंतर मोलेदा जे शमंदा होवे वाह वाह शमंदा होवे हां हां मोला वे कोट केरे जे में जानी के दआए बुधो आकार वको दिल भर सोन फूलाए मोला वे कोट केरे जे में जानी के दआए किए लगा खाना ॾाढा सुठा माशाल्लाह भिरा तेरा आवाज़ ॾाढा सुठा आहे थोड़ी मेहनत करे वल गा बस मेरी फोन चाहते करो मैं दुटारे फोन ट्राई की थी तेरे ये कस्टमर कट में ने को भाव मैं गलाऊं भाव ना को हाल गलत से घटे मोबाइल गलाऊं ना ओ भाऊ मसला ये है तो माने मेरी नंबर ये एकड़ा ही नंबर है मेकन न तो एडे मानू फोन करेंदे पेन मेरे नंबर ते एडे फोन करेंदे पेन मेरे को पूछ व्हाट्सएप करेंदे पेन मेरे को आके गाना प्ले कर मेरे को मॉडल थियणा मेरे को डायरेक्टर थियणा एक्टर थियणा मैं के माना जवाब दे मैं आप बड़ा परेशान थी वेसा ओदा भला सराय की तो वणदी है क्या हां मेरे को सराय की वणदी है हां डाडा तेरा भी आवाज तेरा अल्लाह ते को हिदायत करे हां हां मेरे को दुआ कर बड़ा स्टार थी वेना हां बस अल्लाह करे कामयाब थी दे अथरी पर तो ये फोन चला कर के देता अदा मैं आके सा अब्दुर्रहमान दा फोन चावे सी सही बात अब्दुर्रहमान में गल्ला तुम्ही बलकिस्तान का गदा के का अब्दुर्रहमान बलूचिस्तान गदाबी का तेरी फोन चाविंदा सही पक्का सफा दिल जाए कर मैं अमीर को आखे से अमीर आप सराय की हो सही अरे एकड़ा वाले गाना एकड़ा बुधा था केड़ा मनता लखरे दा न रहंदे तू न रहंदे सुमा वरू छालाए चलो कोशिश करेंदा पिया थैंक यू अब्दुर्रहमान मेहरबानी कुर्ब सो थैंक यू सो मच गाइस कॾहिं कॾहिं सराय की पंहिंजी लैंग्वेज आहे ॾाढी वणंदी आहे ऐं स्वीट लैंग्वेज आहे स्वीटेस्ट लैंग्वेज ऐं कंसीडर कंदो हिकिड़ो गानो प्ले करिणो आहे गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे त वञो राजो सां गॾु वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो में ख़ुशामदीद भली कार उम्मीद कयां त शो खे इंजॉय कंदा हूंदा ऐं कोशिशि कई आहे त शो खे सुठे तरीक़े सां कंडक्ट कजे सुठी तरीक़े सां कचहरी कजे हाल वाल कजे तव्हांजा मैसेजिस ऐं फीडबैक ऐं कोशिशि कयां पोइ तव्हां इंटरनेट जो थोरो सिग्नल्स गेट कयां त तव्हांजा मैसेजिस पढ़ी सघां इन जे करे उहो सिग्नल्स प्रॉब्लम पिया कनि वो मैसेज कुछ अपलोड थियनि पिया कोन पिया थी सघे इन करे सॉरी सो कोशिशि कंदो नेक्स्ट वीक में कढी ईंदुसि ऐं मैसेज ऑलरेडी
त पोइ तव्हांजा मैसेज शामिलु कंदासीं पंहिंजे प्रोग्राम। अॼु असांजो प्रोग्राम जेको ओवरऑल कचहरी कई आहे हाल वाल ॾाढी प्रोडक्टिव कचहरी थी आहे, ॾाढो सुठा सुठा कॉलर्स आया आहिनि, ॾाढो मज़ो आयो ऐं एंटरटेनमेंट हिकिड़ो शो थियो आहे ऐं ॾाढो स्मूथ ऐं मज़ेदार ऐं कम जो शो थियो आहे। त का न का गाना बि प्ले थिया आहिनि, कॉल्स बि वरिती आहिनि ऐं कम जी ॻाल्हि थी आहे। ऐं हिकिड़ी कॉल आहे समुझ, हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो? जी सर मां अलीगढ़ तो ॻाल्हायां डायरी। अलीगढ़ डायरी साहब किथां? मैं भी नवाब शाह काज़ी नमला। सर ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा करम मंद दुआ शुक्र। छा ख़बर चार आहे, छा हाल वाला? प्यार अल्लाह जा शुक्र करम मंद। छा पिया कयो हिन वक़्तु, छा पिया कयो हिन वक़्तु, कयो छा पिया हिन वक़्तु? जी छा पिया कयो हिन वक़्तु? जी सर छा पिया कयो हाणे हिन वक़्तु, कयो छा पिया? बस वेठा हूं ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम कशिश थी वियो, गानो पियो हले। केरु संगत वेठी आहे सर? सर रफ़ीक डायरी आहे, हा ॿियो हुन जा पुट आहिनि समझलाल डायरी आहे, हिकिड़ो नकीबुल्ला डायरी आहे। माशाल्लाह। ऐं तव्हांजी का फरमाइश आहे तव्हांजी? जी सर असांजी फरमाइश आहे। ॿुधायो कहिड़ी आहे? शाम जो ई पर गानो खपे असांखे। सही, शाम जो ही पर खपे या हलायां? हलायो चलो शाम जो ही पर नाव असां जेके कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो। थैंक यू सो मच डायरी साहब, थैंक यू सो मच। तव्हांजी मोहबत आहे, इख़लाक़ आहे ऐं काज़ी अहमद नवाब शाह जा ॾाढा ख़ूबसूरत माण्हू आहिनि ऐं डायरी ॾाढा ख़ूबसूरत माण्हू आहिनि ऐं तमामु महिमान नवाज़ आहिनि। सो थैंक यू सो मच दादा, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई। सो नाइस ऑफ यू, सो काइंड ऑफ यू। हमेशह ईअं जुड़िया रहो। छंछर ऐं आचर ते शो हलंदो आहे 7 खां 9 लॻे ताईं। ईअं कॉल्स कंदा कयो, कचहरी कंदा कयो, हाल कंदा कयो। तव्हांजो फीडबैक पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा। यू कैन कॉल अस, नंबर आहे 02135388202 ते। बिकॉज़ असां थोरो टाइम बचो आहे, कोशिशि कयूं कॉल वठंदा हलूं। हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा मुश्क जी ममा फ्रॉम कोयटा। हा जी मुश्की ममा, कीअं आहियो? ठीकु आहे? मुश्क कीअं आहे? ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब ठीक। माशाल्लाह। तव्हांजो हाल छा ख़बर चारा, छा हाल वाला, छा नई ताज़ी आहे? जी नई ताज़ी है कि बस असांजो मौसम चेंज थी वियो आहे। हाँ मौसम चेंज थियो आहे, कराची में थियो आहे। 27 ते टेम्परेचर हले थो। जी अदा असांजे बि चेंज थियो आहे, लेकिन अॼु असां हिकु सुठी ॻाल्हि चवंदासीं तव्हांजे प्रोग्राम में। बिल्कुलु चओ, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि करणु घुरिजे। अच्छा बोलने के लिए अच्छा सुनना जरूरी है। हकीकत है, दैट्स ट्रू। इंसान को पहले सुनना चाहिए और इसी से बोलने का फन सीखना चाहिए। ओहो वाह, सही वाह, परफेक्ट सुठी गाल कयो। का फरमाइश है, को मैसेज, को गाल? मैसेज है कि अगर किसी से मांगना हो तो मोहब्बत मांगो, मोहब्बत मिल जाए तो सब कुछ मिल जाता है। अच्छा। मोहब्बत अगर हर चीज ऐसे मिलती है जैसे मरने के बाद कफन मिलता है। गाल मगर मेरी मानो तो मोहब्बत भी ना मांगो। बाकी शा मांगो? बाकी क्या? क्योंकि मांगी हुई मोहब्बत का मजा बिगड़ी हुई शराब जैसा होता है। ओहो चलो भाई, next level, next level. She is not coming slow. You are welcome. You are Mushk Mamas. She is not coming slow. You know. So well, guys, you can call us. Number 02135388202. they call कर सकते हो, असांजे प्रोग्राम में शामिल थी सकते हो। You can be part of the show, and I am enjoying all the way. I love your calls. I love your feedback, and I love you so much. कशिश टीवी हमेशा कोशिश कई आहे। I am proud to be part of कशिश टीवी। तो कोशिशि कई तव्हां सुठो एंटरटेनमेंट खणी अचे। सो प्रोग्राम जो टाइम थियो पुॼाइण ते। इंशाल्लाह अगले हफ़्ते मिलंदा छंछर आचर ते 7 खां 9। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो, मूंखे दुआ में यादि रखिजो। टिल देन क्या बाय, अल्लाह हाफ़िज़।